प्रिया मां ॿुधो आहे तुंहिंजो रिश्तो थो हले हाँ हले तो। त ॾेखार कहिड़ो छोकिरो वणी न यार, कोई मुंहिंजे टाइप जो आहे ई न। तुंहिंजो टाइप छा आहे मुंहिंजो टाइप मूंखे त हिकदमि ऋतिक रोशन वांगुरु टॉल हैंडसम ऐं फिट हस्बैंड खपे। मां हुन सां किथे घुमण ॿाहिरि निकिरां त 10 माण्हू मुड़ी मुड़ी करे मूंखे ॾिसनि ऐं स्पेशली छोकिरियूं त मूंखां जेलस थी वञनि। अच्छा तोखे ख़बर थी कि पिंकी जो डिवोर्स थी वियो? व्हाट? पिंकी जो डिवोर्स थी वियो? पर पिंकी जो हस्बैंड त हेॾो हैंडसम हुयो। मां पिंकी जी जॻह ते हुजां त कॾहिं हुनखे न छॾियां। तूं हुजे हा न तूं बि छॾे ॾियां हुनखे। ईअं छो? अरे हुनजो हस्बैंड हिकु नंबर जो कैरेक्टरलेस माण्हू हुयो। ॿाहिरि अलाए घणा अफेयर पिया हलनि हुनजा। लेट नाइट पार्टीज़ कंदो, ड्रिंक कंदो, पिंकीअ खे घर अची मारींदो, हुनखे तंग कंदो। पिंकी वटि ॿियो कहिड़ो ऑप्शन ई न बचो हुनखे छॾण जे अलावा। हाणे तूं मूंखे ॿुधाए तोखे छा खपे? गुड लुक्स वारो किने कैरेक्टर जो माण्हू की न एवरेज लुक्स वारो सुठे कैरेक्टर जो माण्हू? न मूंखे गुड कैरेक्टर वारो छोकिरो खपे। गुड। ऐं तव्हां बि छोकिरे ऐं छोकिरी सिर्फ़ु लुक्स न ॾिसो, हुननि जो कैरेक्टर बि ॾिसो, छोकी लुक्स खां वधीक कैरेक्टर मैटर कंदो आहे।